ज़िक्र कंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻवान फवाद चौधरी चयो आहे त शहबाज़ गिल ख़ानगी टीवी ते जेको कुझु चयो उहो सभिनी जे आॾो आहे। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त पीटीआई अॻवान ख़िलाफ़ केस ठाहिण राणा सनावला जी पॉलिसी आहे। संदसि चवणु आहे त हू शहबाज़ गिल ऐं समुंड पार पाकिस्तानी ऐं कमज़ोर आहे, तंहिं करे खेसि गिरफ़्तार कयो वियो आहे। खेसि पहिरीं बि टार्चर कयो वियो, हाणे हुकूमत खेसि ॿीहर टार्चर करणु घुरे थी। हुन ॿुधायो त 10 मुहर्रम ते मोबाइल फ़ोन सिग्नल न हुआ, हुन करे शहबाज़ गिल लैंडलाइन तां कॉल कई। ख़ानगी टीवी ते हुन जेको ॻाल्हाए उहो सभिनी जे साम्हूं आहे। पीटीआई अॻवान चयो त हीउ मामिलो जल्द हल थियणु खपे, कंहिं बि सूरत में तशदुद जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। सॼी पार्टी शहबाज़ गिल सां गॾु आहे। इत्तेहादी हुकूमत खे तनक़ीद जो निशानो बणाईंदे फवाद चौधरी जो चवणु हो त तव्हां रुगो तशदुद करण लाइ शहबाज़ गिल जो रिमांड चाहियो था। केस कमज़ोर आहे, उन करे हुकूमत धुर जा वकील दलील ॾियण लाइ तयार ई न आहिनि। उमेद आहे त अॼु शहबाज़ गिल जी ज़मानत मंज़ूर थी वेंदी। नाज़रीन, डॉलर जी भेट में पाकिस्तानी रुपयो वधीक मज़बूत थी वियो आहे। अॼु इंटरबैंक में ओपन मार्केट में डॉलर वधीक किरी पियो आहे। इंटरबैंक में कारोबार जी पुॼाणी ते डॉलर जो क़दुरु 213.98 रुपया रहियो। इंटरबैंक में अॼु डॉलर 1 रुपयो 51 पैसा सस्तो थियो आहे। ओपन मार्केट में बि डॉलर 3 रुपया सस्तो त 210 रुपयनि जो थी वियो आहे। अगस्त जे महीने में हेल ताईं डॉलर इंटरबैंक में 25 रुपया 96 पैसा सस्तो थी चुको आहे, जॾहिं त हलंदड़ साल अप्रैल खां जुलाई दौरान डॉलर 33% महांगो थियो हो। हिते ज़िक्र हूंदो पेट्रोल की क़ीमत में 15 रुपया ऐं डीज़ल की क़ीमत में 7 रुपया फ़ी लीटर घटिताई लाइ समरी नाणे वारी वज़ारत ॾांहुं माणी वई आहे। उगरा पारां माणियल समरी में पेट्रोल 15 रुपया, डीज़ल 7 रुपया ऐं गासलेट 2 रुपया फ़ी लीटर साहंगो करण जी सिफ़ारिश कई वई आहे। ज़रियनि मूजिबि पेट्रोल में इस्मन ते लागू लेवी जी शरह घटाए रिलीफ वधाए सघिजे थो, जॾहिं त उन बाबति क़तई फ़ैसिलो वज़ीर आज़म कंदो। आज़ादी ॾियारे ते कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अफ़गानी झंडा फड़काईंदड़ 4 अफ़गानी शहरियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार रेड ज़ोन समेत कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अफ़गानी झंडा खणी तक़रीबन में पहुता हुआ। पुलिस मूजिबि जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार शेर अंगेज़ी जी नियत सां तक़रीबन में आया हुआ। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां अफ़गानिस्तान जा झंडा हथ कया विया आहिनि। जवाबदारनि जो तालुक़ अफ़गानिस्तान सां आहे, जेके कई गैर क़ानूनी तौर ते कराची में तरसियल आहिनि। खैरपुर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में गैस्ट्रो जो मर्ज़ तेज़ीअ सां पकड़जणु लॻो आहे, जंहिं सबबि वधीक हिकु मासूम ॿारड़ी फोती वई आहे। ॻोठ जलाल ख़ान मंगणे जी रहवासियुनि 5 वरनि जी ज़ैबुलनिसा धीअ सैदुल्ला मंगणे जो गैस्ट्रो विघे फोती वई आहे। गैस्ट्रो सबबि केतिरनि ई ॿारनि खे सिविल अस्पताल ऐं ख़ानगी अस्पताल दाख़िल करण जो सिलसिलो पिणु जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। बदीन भरिसां 2 ॾींहं करे बरसाती पाणी जी खॾ में किरी ॿुॾी फोती विया। चांडिया नगर आॾो सना सिटी में 10 वरनि जो फरहान शीदी ऐं 12 वरनि जो बचल समूह बरसाती पाणी जी खॾ में किरी ॿुॾी फोती विया। रहवासियुनि हिकु ॾींहुं नीगर जो लाश ॿाहिरि कढियो, जॾहिं त नीगर बचल समूह खे बेहोशी वारी हालत में ॿाहिरि कढियो वियो, जेको पिणु फोती वियो। फोती नीगरनि जा मढ़ घर पहुचाइण ते कोराम अची वियो। पिपरे भरिसां ॻोठ खाजड़ी में कुझु ॾींहं अॻु रोलू कुतनि पारां ॾाढियल ॿारड़ो वैक्सीन न मिलण सबबि फोती वियो आहे। यूसी रोणजो में कुझु ॾींहं रोलू कुतनि हमिलो करे 2 मासूम भाइरनि भारमल ऐं साजन वल्द छगो कोहली खे ॾाढे ज़ख़्मी कयो हो। ॿारनि जे वारसनि जो चवणु आहे त वैक्सीन न थियण सबबि भारमल कोहली फोती वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी साजन जी हालत ॻणती जोगी आहे। हैदराबाद में रेलगाॾी जी टक्कर में नारी फोती वई आहे। वोमन थाणे जी हद में रेलवे ट्रैक पार कंदे रेलगाॾी जो टक्कर लॻण सबबि 28 वरनि जी सादिया धीअ इस्माइल शेख फोती वई आहे। इलाइक़े वासियुनि फोती जी लाश खणाए सिविल अस्पताल में मुंतक़िल कयो, जिते नारी जा वारस पहुता, जितां मढ़ ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे चयो आहे त सिंध में इंतहाई अफ़सोसनाक सूरतहाल आहे। अमेरिका मां आयल डॉक्टर एजाज़ तुर्क, डॉक्टर वलीद शेख, डॉक्टर अयूब शेख, जामी चांडे, आमिर मेमन क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जो सां कासमाबाद प्रिंस टाउन में संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात करे सिंध ऐं मुल्क जी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ अली जो चयो त दुनिया में हमेशह ईअं थींदो आहे त जेके मज़लूम माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि सां बाशऊर माण्हू, बाशऊर मीडिया, बाशऊर सिविल सोसाइटी, बाशऊर सियासी कारकुन गॾिजी बीहंदा आहिनि।
पर पाण वटि ऊंधो सिस्टम आहे। संदसि चवणु हो त पाकिस्तान जी जमहूरियत पसंद तरक़ी पसंद क़ौम दोस्त ऐं खाबी दुर जी सियासत कंदड़ संजीदा माण्हुनि ऐं पार्टियुनि खे मुल्क में इंसाफ़, बराबरी, तरक़ी ऐं अमन जो हिकु रोशन ख़्याल मुतबादिल नैरेटिव पेश करणु घुरिजे। अया लतीफ़ अली चयो त 22 करोड़ पाकिस्तानी अवाम जे मसइलनि जो हल न वॾियुनि इक़्तिदारी पार्टियुनि वटि आहे, न ब्रायलर सियासतदान वटि आहे। सूबाई ख़ुदि मुख़्तियारी जो मतिलबु अवाम जी तरक़ी, ख़ुशहाली, मेरिट, इंसाफ़ आहे। ख़बर शामिल कंदासीं। खैरपुर में कोडे जी वासिन बासरनि पारां प्लाट ते मुबैना कब्ज़े जी कोशिश ऐं पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ क़ाइम ख़ान गोपांग जे रवासिन बशीर गोपांग पंहिंजे भाउ मुख़्तार गोपांग, शोएब ऐं ॿियनि बासरनि पारां प्लाट ते कब्ज़े ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त जवाबदार बेग मोहम्मद उर्फ़ बेगू ख़ान, ग़ुलाम हुसैन, अशरफ मीहल ऐं ॿियनि हथियारनि जे ज़ोर ते प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। मज़ाहमत ते जवाबदारनि घर में दाख़िल थी औरतनि ऐं ॿारनि ते मथां तशदुद करे मौतमार धमकियूं बि ॾिनियूं आहिनि। हुननि चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कुंभ थाणे ते दाहियो आहे, पर पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नाहे कई। मुज़ाहिरीन मुतालबो कयो त नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। भादू में पसंद जे परिणे तां क़तल कयल नौजवान वाहिद बख्श सोलंकी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां पाक किताब खणी एहतजाज कयो वियो। मक़तूल जे वारसनि मुस्मात हुज़ूर सोलंकी, सदाम रिहाना ऐं ॿियनि जे अॻवाणीअ में पाक किताब खणी प्रेस क्लब आॾो एहतजाज करे ॿुधायो आहे त हिकु हफ़्तो अॻु होटल ते वेठल नौजवान वाहिद बख्श पुट अहमद ख़ान सोलंकी खे हथियारबंदनि फायरिंग करे क़तल करे छॾियो हो। वारसनि चयो वाक़े जो केस मख़तूम बिलावल थाणे जे 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल थियल आहे, पर पुलिस हिकु जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। मुतालबो कयो त केस में नामज़द समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। पुलिस पहुचे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ राति देर ताईं 3 हंधनि ते छापा हया आहिनि, पर को बि जवाबदार हथ न आहे आयो। जवाबदारनि घर ख़ाली करे फ़रार थी विया आहिनि। जल्द खेनि गिरफ़्तार कयो वञे। कड़ियो गंवर में मेन प्राइमरी स्कूल में इमारत तोड़े ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ शागिर्दनि ऐं रहवासियुनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। गर्ल्स प्राइमरी स्कूल जे ॿारनि तोड़े रहवासियुनि ज्ञानचंद महेश्वरी, डॉक्टर फयास नोतकानी, जेठोमल ऐं ॿियनि फाज़िल राहू चौक ते एहतजाज कंदे ॿुधायो त ताज़ी पल बरसातुनि में स्कूल जी बिल्डिंग किरी पई आहे, जंहिं करे केतिरनि ई ॿारनि जो मुस्तक़बिल दाह ते लॻल आहे। उन्हनि सिंध हुकूमत ऐं तालीम खाते जे सूबाई वज़ीर खां मुतालबो कयो त नोटिस वठी शहर जे मेन प्राइमरी स्कूल खे इमारत समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट ख़तमु करे रहवासियुनि में पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। ज़िक्र कंदासीं। थरड़ी मोहब्बत में पोहरियत ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ अखियुनि ते कारी पटी ॿधी एहतजाज कयो आहे। पोहरियत अनवर मल्हा ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ अखियुनि ते कारी पटी ॿधी एहतजाज कंदे दाहियो आहे त हैदराबाद जे इलाइक़े होसड़ी में 62 चवार जिरेब ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे, जॾहिं त ज़मीन तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। पोहरियत आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ फराहम कयो वञे।